थियो ते मंगनी टोड़ी हुम गलती कयम मुंहिंजी कोन हुई दिलि मूं हुनजा अफ़ाल ॾिठा मूं हुनखे ॾिठो 4 ॾींहं अॻु मां बाबा ऐं मुंहिंजो भाउ असां गाॾी में वियासीं पे उते हाईवे ते ओवरटेक करे मुंहिंजो चाचो नूर मोहम्मद जलबाणी मुंहिंजो कज़िन ज़ुल्फ़िकार जलबाणी उन्हनि जो मुलाज़िम परवेज़ जलबाणी ऐं चौथो हिकिड़ो माण्हू हो मूंखे ख़बर कोन्हे केरु आहे उहे अची असांजी गाॾी खे ओवरटेक करे मुंहिंजे भाउ खे ज़ोरी गाॾी मां लाथो अथनि ऐं उनखे गोलियूं हयूं अथनि जंहिं खां पोइ असां हुनखे LMC खणी विया आहियूं लम्स खणी विया आहियूं उते हुननि रेफर कयो सिविल में हींअर क्रिटिकल हालत में अॼु हुनजो ऑपरेशन थियो आहे बुलेट्स निकितियूं आहिनि तकरार इन तां शुरू थियो आहे ते मंगनी टोड़ी हुम गलती कयम मुंहिंजी कोन हुई दिलि मूं हुनजा अफ़ाल ॾिठा मूं हुनखे ॾिठो थी कहिड़ो बदकिरदार ऐं हिकिड़ो हींअर मौलवी थी ड्रामो कंदो थो फिरे सभिनी जे साम्हूं तस्बीह हर वक़्तु खणी थो फिरे मूंखे हुनजी हक़ीक़त ज़ाहिर थी पई मां हुन सां मंगनी टोड़ी तॾहिं खां वठी हुन बदिले जे दुश्मन बणिजी वियो मुंहिंजे भाउ जो दुश्मन बणिजी वियो इन नियत आहे त हिन तोड़ाई आहे हालांकि मूं चयो बि हुमांसि 1000 दफ़ा त मूं पंहिंजी मर्ज़ी सां तोड़ी आहे मुंहिंजे भाउ सां इहा दुश्मनी विधी अथसि कूड़ा उन ते मर्डर केस कूड़ा हमले जा केस हिकिड़ो केस कोन्हे 3-4 केस करे चुका आहिनि मुंहिंजे ॿिन्हिनि भाइरनि ते मुंहिंजे भाइटे ते 16 सालनि जे भाइटे ते बि केस आहे मुंहिंजो कज़िन मुर्तज़ा अली जलबाणी एल्कोहलिक हो शराबू पींदो हो तमामु घणियूं पींदो हो ड्रग अब्यूज़ कंदो हो मां इहो नथी चवां तुंहिंजो को किरदारु उहो त अलाह खे ख़बर पर जेको हुन ऐं ॿी ॻाल्हि साइकियाट्रिक पेशेंट हो हुनजे डॉक्टरनि जा नाला मूंखे ख़बर आहिनि वञे पुलिस वञी इन्वेस्टिगेशन करे न पुलिस अगरि पंहिंजो कमु करे थी ज़ाहिर नथी पवनि ॻाल्हियूं वञी रिकॉर्ड छो नथा कढनि डॉक्टरनि जा नाला बि मां ॾियां थी एल्कोहल पॉइज़निंग जी वजह सां मरी थो वञे जंहिंजो फ़ाइदो खणे थो ज़ुल्फ़िकार अली जलबाणी ऐं पंहिंजे भाउ खे गोलियूं हणी माना डेड बॉडी खे गोलियूं हणी वञी उते मर्डर जी FIR था कटाइनि पीउ पुटु इहे ॿई मूंखे पंहिंजे चाचे नूर मोहम्मद जलबाणी ऐं ज़ुल्फ़िकार अली जलबाणी मां ऐं उन्हनि जो जेको मुलाज़िम आहे ख़ासि परवेज़ जलबाणी मां जान जो ख़तरो आहे इन करे मुंहिंजी फैमिली मूंखे अति आवाज़ पंहिंजे लाइ न खणणु ॾिनी छो जो इहो ई हो जे इन शइ जो ई डपु हो जेका हुननि आख़िर कई त पोइ हाणे छा बचियो जॾहिं मुंहिंजो भाउ क्रिटिकल कंडीशन में हॉस्पिटल में पियो त मूं वटि छा बचियो ऐं छो हाणे आवाज़ कोन खणंदमि मूंखे हुननि खां तमामु घणो जान जो ख़तरो आहे नौशहरे जी पुलिस हुजे जामशोरे जी पुलिस हुजे का बि पुलिस फेवर ॾिए थी के पॉलिटिकल प्रेशर में अची या छा त मां उन ते बि हाणे आवाज़ खणंदमि न कोन्हनि थिया अञा ताईं उनजो सबबु पुलिस जी सुस्ती आहे पुलिस जी आलस आहे या त को मथां हुननि खे चव आहे तव्हां मुंहिंजो साथ ॾियो छो जो हिते त हर शइ पैसे ते ऐं पावर ते थी हले त शायदि आम माण्हू को आवाज़ खणनि त को आवाज़ ॿुधी वञे छो जो हूं त हर शइ पैसे ते आहे हिते पुलिस बि पैसे ते आहे आवाम इहो या त पावर आहे या त तव्हां ख़बर आहे कंहिंजा पावर आहिनि मां SSP साहब खे बि रिक्वेस्ट कई की मूंखे सिक्योरिटी फराम करे वञे उन ते बि मिड़ई ॻाल्हियूं अञा फ़िलहालु त सिर्फ़ु ॻाल्हियूं थियूं आहिनि के बि अञा को बि एक्शन इन 3 ॾींहंनि में रुगो ॻाल्हियुनि जे अलावा को बि कुझु कोन्हे थियो मूंखे आहे